ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। मिठियाणी खां इमरानुल्लाह मलिक जी रिपोर्ट मूजिब सिंध प्रेस क्लब मिठियाणी जी साल 2024-25 जे नए जनरल पार्टी जी चूंड बाबति गॾिजाणी प्रेस क्लब ऑफिस में थी गुज़री, जंहिंमें सभिनी साबिक़ उहिदेदारनि ऐं मेंबरनि जी सलाह सां सदर निज़ामुद्दीन मशहूरी, सीनियर नायब सदर मीर मुख्तियार हुसैन सुमरो, नायब सदर सनाउल्लाह अब्बासी, नायब सदर 2 सैयद जुल्फ़कार अली शाह, जनरल सेक्रेटरी माशूक अली खासकिली, जॉइंट सेक्रेटरी अब्दुल जब्बार सेठा, डिप्टी जनरल सेक्रेटरी इनायत अली खोखर, खजानची मीर खान सोलंकी, इंफॉर्मेशन सेक्रेटरी शुएब जमाली मस्तोई, चीफ एग्जीक्यूटिव कमेटी चेयरमैन इमरानुल्लाह मलिक, मेंबर अलहर नोचांडियो, फिदा हुसैन सोलंकी, मोहम्मद वारिस पंवर, अनीस खान मस्तोई, मोहम्मद मिठल पंवर, आसिफ अली चन्ना ऐं वहीद अली खासकिली चूंडिया विया, जॾहिं त ऑफिस सेक्रेटरी लाइ आमिर अली मशहूरी खे मुंतख़िब कयो वियो। ॿिए तरफ़ सिंध प्रेस क्लब मिठियाणी जे चूंडिजी आयल उहिदेदारनि खे हार पाराए ख़ुशीअ जो इज़हार कयो वियो। उन मौक़े ते अक्सरियत राय सां टियों भेरो चूंडिजी आयल सदर निज़ामुद्दीन मशहूरी गॾिजाणी खे ख़िताब कंदे चयो त सिंध प्रेस क्लब मिठियाणी हर मिसकिन बेसहारा मज़लूम माण्हूअ जो आवाज़ इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं प्रिंट मीडिया ज़रिए आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे ऐं असां सिंध प्रेस क्लब मिठियाणी जे अञा ताईं वधीक बहितरी लाइ सभु गॾिजी कमु कंदासीं, जॾहिं त सिंध प्रेस क्लब मिठियाणी जी चूंडिजी आयल समूरनि उहिदेदारनि ऐं मेंबरनि खे सियासी समाजी अॻुवाननि ऐं शहरियुनि पारां मुबारकूं ॾियण जो सिलसिलो जारी आहे।